करबला जो कज़ियो जॾहिं पवे जीउ, करबला जो कज़ियो जॾहिं पवे जीउ, वसन था वजूद ते संदा सूरन सीअ। ॾोटन ॾिठा ॾाखड़ा नाने रे नबीअ, फर्ज़ंद बीबी फातिमा पाक प्यारा पीअ। फर्ज़ंद बीबी फातिमा पाक प्यारा पीअ, वाली वारिस वीअ, ऋण में रुख रहाया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, दुरूद सलाम मोहम्मद व आल मोहम्मद ते। अस्सलाम वालेकुम सभिनी घर भातियुनि खे चवंदासीं जेके बि घर भाती सिंधवासी देशवासी असां सां जुड़ी चुका आहिनि धरती टेलीविज़न जी स्क्रीन जे वसीले। तव्हां सभिनी खे नाज़रीन खे वेलकम चऊं था हिन प्रोग्राम में, हिन महफ़िल में, हिन मजलिस में। बिलख़ुसूस प्रोग्राम असांजा जेके बि ही गुज़रिया आहिनि, ही थी रहिया आहिनि, ही उहे प्रोग्राम आहिनि जेके मां सम्झां थी त हिकिड़ो निजात जो वसीलो जेको असांजो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम, उन्हनि खे भेट आहे, उन्हनि खे ट्रिब्यूट आहे, जिन जे हवाले सां हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हुसैन राह निजात आहे तव्हांजे लाइ। त उन्हनि जे हवाले सां ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं पहिरीं तारीख़ खां वठी असांजी कोशिशि इहा रही आहे त असां मुख़्तलिफ़ किरदार, मुख़्तलिफ़ पासा जेके करबला जा आहिनि उन्हनि जे हवाले सां प्रोग्राम कंदा हलूं। अॼु जेको किरदारु आहे उन्हनि जे हवाले सां ॻाल्हाए रहिया आहियूं। कहिड़ो किरदारु आहे? अॼु 8 मुहर्रम जो ॾींहुं आहे, 8 मुहर्रम। इन ॾींहुं खे निस्बत आहे हज़रत अब्बास अलमदार सां। हज़रत अब्बास जेके बाबुल हवाइज बि चयो वञे थो, अबुल फज़ल अब्बास, उनखे कोठियो वञे थो, उनखे सॾियो वञे थो, उनखे पुकारियो वञे थो। ऐं ही कमरे बनी हाशिम, कमर मानी चंड, उनजो मतिलबु आहे चंड। ऐं हिन खे हाशिमी नौजवान ॾाढा ख़ूबसूरत ऐं सुहिणा हूंदा हुआ। ऐं हज़रत अब्बास अलमदार जो इहो मक़ाम आहे, इहा ख़ूबसूरती जो इहो मर्तबो आहे त उन्हनि खे कमरे बनी हाशिम चयो वञे। इहा वाहिद शख़्सियत आहे जेके कमरे बनी हाशिम चयो वञे थो। हाशिमिन जा ही चंड आहिनि, बल्कि मां चवां थी त हिन काइनात में शायदि ई अहिड़ो ख़ूबसूरत नौजवान को हुजे, अहिड़ो वफ़ादार नौजवान को हुजे जंहिं पंहिंजे आका इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सॼी ज़िंदगी पैरवी कई, उन्हनि जी सार संभाल लहंदा रहिया। 32 सालनि जी वरियनि में करबला में 10 मुहर्रम ते शहीद थिया आहिनि। जंग जी इजाज़त कोन हुई, छो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे इहा ॼाण हुई, इहा ख़बर हुई त अगरि हज़रत अब्बास अलमदार जंग विढ़ंदा, जंग कंदा या हिन जहाद जो हिसो थींदा त उनजो नक्शो, करबला जो नक्शो, उन जंग जो नक्शो कुझु मुख़्तलिफ़ थी वेंदो। त उन जे हवाले सां हूअं त पास्ट में अगरि ॾिसूं, तारीख़ में अगरि ॾिसजे त 4 शौबान ते हज़रत अब्बास पैदा थिया आहिनि हज़रत अली अलैहिस्सलाम जे घर में। पर हज़रत अब्बास अलमदार जे लाइ मौला काइनात, मौला अली अलैहिस्सलाम जेके अॼु असां मुश्किल कुशा सॾियूं था, उहो इमाम जेको अदल जो इमाम आहे, उहो इमाम मौला काइनात मौला अली अलैहिस्सलाम, उन बि अल्लाह जी बारगाह में हज़रत अब्बास खे घुरियो आहे। सम्झ में आयो त हज़रत अब्बास जी शख़्सियत एॾी वसी आहे जंहिंखे हज़रत अली अलैहिस्सलाम बि अल्लाह खां घुरनि था। छा त माशाअल्लाह उन्हनि जी शख़्सियत आहे, उन्हनि जो जाहो जलाल आहे, उन्हनि जी शान और शौक़त आहे। अॼु बि जेके माण्हू करबला वञनि था त उते ॾिसनि था, हिकिड़े पासे करबला में हज़रत अब्बास अलमदार जो रोज़ो आहे, उन्हनि जे साम्हूं उन्हनि जे वॾे भाउ, उन्हनि जे आका हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रोज़ो आहे। ॿिन्ही भाउनि जा रोज़ा आम्हूं ऐं साम्हूं आहिनि। विच में बैनल हरमैन आहे, जेको अंगण विच में ठहियल आहे ॿिन्ही रोज़नि जे, उनखे बैनल हरमैन कोठियो वञे थो, सॾियो वञे थो। उन बैनल हरमैन में जॾहिं इंसानु बीहे थो, माण्हू वञनि था, अल्लाह साईं सभिनी खे इहा सादत नसीबु करे त उन ज़ियारत मां मुस्तफ़ीद थियनि। त उते जेके बि माण्हू वञनि था, उते वहनि था, त जॾहिं उन अंगण जे विच में वेंदा आहिनि त हिकिड़े पासे हज़रत अब्बास जो रोज़ो ॾिसंदा आहिनि, वरी ॿिए पासे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रोज़ो ॾिसंदा आहिनि। छा त उन्हनि जी शान मुबारक आहे, छा त अल्लाह साईं उन्हनि खे उहो मर्तबो, उहो मान अता कयो आहे जंहिंजे हू बिल्कुलु लाइक़ु बि आहिनि। ऐं ही उहे दरवाज़ा आहिनि, ही उहे हिननि जी उहा फ़ज़ीलत आहे जेके हिन दर ते जेको बि इंसानु वञे थो उहो कॾहिं ख़ाली नाहे मोटंदो। उन जी सखावत जी, हिन दर जी, हिन घर वारनि जी जेका सखावत आहे, करीमी, सखावत अञा नंढो लफ़्ज़ आहे, करीमी जो इहो बुलंद मर्तबो आहे त सूर दहर बि हिननि जी सखावत ते नाज़िल थी ऐं उन में तारीफ़ आहे अहल बैत जी, उन्हनि जी करीमी जी। त हज़रत अब्बास अलमदार
علیہ السلام जे हवाले सां अॼु ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो 8 मुहर्रम जो प्रोग्राम। हज़रत अब्बास तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इमाम हुसैन जा नंढा भाउ आहिनि, हज़रत इमाम हसन जा नंढा भाउ आहिनि, 32 वरनि जा आहिनि, ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं बीबी उम्मुल बनीन जा ही फ़र्ज़ंद आहिनि। ऐं बीबी उम्मुल बनीन सां जेको मौला अली अलैहिस्सलाम जो जेको अक़द आहे, जेको निकाह है, उहो बि मौला काइनात सिर्फ़ु बीबी फ़ातिमतु ज़ोहरा जो दुनिया मां पर्दो करण जे करे उन्हनि निकाह कयो, ऐं निकाह इन करे कयो त उन्हनि खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ हिकिड़ो नासिर खपियो थिए, ऐं बहादुर क़बीले मां हुई बीबी उम्मुल बनीन। हिन बीबी जो बि तमामु वॾो मर्तबो आहे त ही शहनशाह वफ़ा जी वालदा आहे। त हज़रत मौला काइनात मौला अली अलैहिस्सलाम हज़रत अब्बास खे घुरियो नुसरत जे लाइ, छो त हमेशह कुझु नबियनि तव्हां ॾिसो पहिरीं बि तारीख़ में अल्लाह साईं खां कुझु शयूं घुरियूं आहिनि, जीअं हज़रत इब्राहिम चयो त मुंहिंजी औलाद मां हज़रत मोहम्मद हुजनि, जेका आख़िरी नबी आहे, मुंहिंजी औलाद मां हुजे। ऐं उन खां अलावा हज़रत मूसा जी मिसाल ॾिसो त हज़रत मूसा फरमायो त मूंखे हारून जेको आहे पंहिंजे वसी जे तौर ते घुरिजे। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली मुश्किल कुशा खे पंहिंजे वसी जे तौर ते, पंहिंजे वारिस जे तौर ते घुरियो। ईअं ई हज़रत अली अलैहिस्सलाम इमाम हुसैन जी नुसरत जे लाइ, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो साथ ॾियण जे लाइ उन्हनि जे नासिर हज़रत अब्बास अलमदार खे घुरियो आहे। हज़रत अब्बास अलमदार जेके नंढपिण खां वठी जॾहिं ॿार हुआ त शर्मिला हुआ, बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी झोली में वॾा थिया आहिनि। पाक साइण हज़रत अब्बास जी वॾी भेण आहे। त ही जेको जिहाद हो, इन खे जंग जो अक्सर माण्हू लफ़्ज़ इस्तेमालु कनि था, जेको मां सम्झां थी त ग़लति आहे, जंग न आहे, ही सानियो आहे, ही हिकिड़ो अहिड़ो दर्द जो तकलीफ़ुनि जो सानियो आहे जंहिंखे जहाद चवणु घुरिजे। ऐं जहाद ऐं जंग जो जेको फ़र्क़ु आहे उहो इहो फ़र्क़ु आहे त रोज़े ऐं फ़ाक़े में जेको फ़र्क़ु आहे। रोज़ो अलाह जी रज़ा लाइ रखियो वेंदो आहे, जहाद बि ईअं ई अलाह साईं जे लाइ कयो वेंदो आहे। को जंग जहिड़ो न हो, ऐं इहो जेको जहाद आहे अलाह जी राह में हो, उन जी दीन हक़ खे बचाइण जे लाइ हो, हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन हक़ खे बचाइण जे लाइ हो। त हज़रत अब्बास अलमदार जी जेका वसी शान शौक़त आहे, जाहो जलालत आहे, उन जे हवाले सां हिन प्रोग्राम में अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खे यादि कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त असांजी अदना जेके असां इंसान आहियूं त उन्हनि खे सलाम पेश करे सघूं, उन्हनि खे भेटा पेश करे सघूं। हूअं त उन्हनि जा फ़ज़ाइल एतिरा घणा आहिनि त असां सिर्फ़ु उहो ख़ुतबो जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज खे उम्रे में तब्दील करे पंहिंजो वतन छॾे उतां रवाना थिया आहिनि, मके में जॾहिं आया मदीने खां, उतां हज खे उम्रे में तब्दील करे जॾहिं वापसि वञणु लॻा आहिनि त हज़रत अब्बास खाना काबा जी छित ते बीह करे हिकिड़ो ख़ुतबो ॾिनो आहे। हूअं त उहो ख़ुतबो ई असां सिर्फ़ु हिन प्रोग्राम में कोट कयूं त शायदि इहे 2 कलाक ख़बर नाहे कीअं गुज़री वेंदा, छो त ही ज़ात जेका आहे एतिरी वसी आहे, एॾी वॾी आहे ही बाबुल हवाइज जी जेका ज़ात आहे। त हिन प्रोग्राम जो आगाज़ कयूं था, ऐं जेके असां वटि मोज़िज़ महिमान हिते महफ़िल में शामिल आहिनि, हिन मजलिस में शामिल आहिनि, उन्हनि खे वेलकम चवंदासीं। इलाही क़ीमती इहे माण्हू आहिनि जेके ज़िक्र खे ज़िंदा रखी था अचनि इमामनि जो ऐं अहले बैत जो। सभु खां अॻु में रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी आहिनि मौलाना सैयद हसन रज़ा ज़ैदी असां सां गॾु आहिनि, थैंक यू तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं उनखां पोइ इरफ़ान मेहदी असां सां गॾु आहिनि, थोरा तव्हां असां सां गॾु आहियो अदा। जावेद जाफ़री असां सां गॾु आहिनि, तव्हांखे बि वेलकम चऊं था। जवाद जाफ़री तव्हांखे वेलकम चऊं था। ऐं इन खां पोइ असांजूं जेके न्याणियूं आहिनि, असांजूं भेणूं बीबी ज़ैनब जी क़दमनि ते हलंदे उहे मजलिसूं अॼु पढ़ी रहियूं आहिनि, अॼु उहो ज़िक्र करे रहियूं आहिनि, अॼु उहे नोहा पढ़ी रहियूं आहिनि, उन्हनि खे बि न्याणियुनि खे सभिनी खे वेलकम चऊं था। आपा असां सां गॾु ज़ाकिरा सैयदा रक्षंदा मौजूदु आहिनि, थैंक यू आपा तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधायूं त सहरिश अयाज़ असां सां गॾु आहिनि, वेलकम कहते हैं आपको। महक कफ़ील असां सां गॾु आहिनि, महक आपको भी वेलकम कहते हैं। उनज़िला रियाज़ महानूर रियाज़ आप दोनों को भी वेलकम कहते हैं, बहुत मशकूर हैं आप सब इस ज़िक्र की महफ़िल में हमारे साथ हैं। तो सभ खां अॻु में असां ही जॾहिं महफ़िल शुरू कयूं था त मां चाहियां थी त मनक़बत हज़रत अब्बास जे हवाले सां असां हिते पढ़ूं ऐं पोइ हिन प्रोग्राम जो आगाज़ कयूं। त मनक़बत तव्हां खां शुरू कयूं, जी बिस्मिल्लाह। मौला ताला सलामत रखे माशाअल्लाह।
تاج میرا تمام بہتر ہے تمام بہتر ایو سن سبھی سے بتا فرضہ ہے ایام اعظام مولا حسین جی غم میں شریک تھا ہے ماشاءاللہ خاص کرے انہاں حوالے سان دھرتی ٹی وی جی سٹھی محنت آئے تھینک یو تھوڑا تاں جو تھوڑا مولا آباد خبر تاں کے شہنشاہ غازی جی حوالے سان دے یہ گواہی غازی کا پرچم عباس کربل کا باوفا ہے دے یہ گواہی غازی کا پرچم عباس کربل کا باوفا ہے لہروں پہ جس نے لہرایا پرچم لہروں پہ جس نے لہرایا پرچم عباس سکائے کربلا ہے دے یہ گواہی غازی کا پرچم عباس کربل کا باوفا ہے شاہ وفا ہے غازی دلاور مظلوم شہ کا عباس یاور شاہ وفا ہے غازی دلاور مظلوم شہ کا عباس یاور جس کا لقب ہے باب الحوائج جس کا لقب ہے باب الحوائج ضامن رضا کا یہ باخدا ہے دے یہ گواہی غازی کا پرچم عباس کربل کا باوفا ہے اذن وغا جو ملتا جری کو حلم نہ کہتا سبت نبی تو اذن وغا جو ملتا جری کو حلم نہ کہتا سبت نبی تو اہل حرم نہ بے پردہ ہوتے اہل حرم نہ بے پردہ ہوتے غیرت کا غازی ربا خدا ہے دے یہ گواہی غازی کا پرچم عباس کربل کا باوفا ہے جس دم کٹے تھے غازی کے شانے آدھا لگے پھر خوشیاں منانے جس دم کٹے تھے غازی کے شانے آدھا لگے پھر خوشیاں منانے ہو گئی کمر خم سبت نبی کی ہو گئی کمر خم سبت نبی کی اس دم شبیر اس دم تنہا ہوا ہے دے یہ گواہی غازی کا پرچم عباس کربل کا باوفا ہے نہ تشنگی ہے اپنی بجھائی نہ تشنگی ہے اپنی بجھائی جب قبضے میں لی اس نے ترائی نہ تشنگی ہے اپنی بجھائی جب قبضے میں لی اس نے ترائی ہر موج نے پھر پیاسے کا ماتم ہر موج نے پھر پیاسے کا ماتم دشت بلا میں اس دم کیا ہے
دے یہ گواہی غازی کا پرچم، عباس کربل کا باوفا ہے، فوج حسینی کا میر لشکر، عباس مولا ہے مثل حیدر، فوج حسینی کا میر لشکر، عباس مولا ہے مثل حیدر، عرفان عاشق، عرفان عاشق ہر سانس اپنی، عرفان عاشق ہر سانس اپنی، عباس نے کی شہ پر فدا ہے، دے یہ گواہی غازی کا پرچم، عباس کربل کا باوفا ہے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، مولا یہ آوازوں سلامت رکھے जेके हिन ज़िक्र के जारी ऐं सारी रखंदियूं अचनि थियूं। मौलाना असां सां गॾु तव्हां खां मुंहिंजो सवाल है, उर्दू में पूछां? आपसे मेरा सवाल है हज़रत अब्बास अलमदार के हवाले से। उनकी पैदाइश एक मौज़ा, हज़रत अली अलैहिस्सलाम ने उनको मांगा और किस तरह उनकी पैदाइश हुई, परवरिश किस तरह हुई, इब्तदाई जो तारीख़ है उसके हवाले से पूछना चाहती हूँ। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जनाब ज़हरा की ख़ुद वफ़ात के बाद आपने वसीयत फरमाई थी कि मेरे बाद मौला अली को के एक शादी कर लेना। तो अमीरुल मोमिनीन ने अपने भाई अख़ील जो हैं उनसे कहा था, दरख्वास्त की थी कि ऐसे ख़ानदान को ढूँढें जिसमें शुजा ख़ानदान हो, कि जिससे शुजा बेटा जो है वो पैदा हो। तो आपने उम्मुल बनीन का की ख़बर दी, तो आपका निकाह हुआ। उसके नतीजे में कई औलादें, उनमें से एक हज़रत अब्बास अलैहिस्सलाम थे कि बचपन से इस तरह तरबियत की गई थी कि अब मौला हुसैन को वो आखा शुमार करते थे और हर उनकी ख्वाहिश जो थी उसको बजा लाते थे। उसमें अपने पास से कोई चूँ चरा किए बग़ैर जो है उनके काम बजा लाते थे। और कुछ जी वसी ज़ात हज़रत अब्बास अलमदार जी खोड़ इन जे हवाले सां ॻाल्हियूं आहिनि, रिवायतूं आहिनि। बिलख़ुसूस हज़रत अब्बास अलमदार जो जेको किरदारु असांखे नज़र आयो, हूं त हिकिड़ी जाहो जलालत, हिकिड़ी शान ऐं हिकिड़ो मर्तबो उन्हनि जो आहे माशाअल्लाह सां। पर हज़रत अब्बास सकाए सकीना बि आहिनि, हिकिड़ो चाचो जेको पंहिंजी भाणेजी सां बेइंतहा शफ़क़त ऐं मोहबत रखे थो। जेके बि माण्हू जिन्हनि वटि भाणेजा, भाइटा, भाउनि जा ॿार, भेणुनि जा ॿार घरनि में मौजूदु आहिनि, उहा इहा शफ़क़त ऐं मोहबत महसूसु कंदा आहिनि। ऐं बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जंहिंजी आख़िरी ढारस, आख़िरी उम्मीद हज़रत अब्बास आहिनि, करबला जे ॿारनि जा सफ़ीर मां चवां त उहे बि हज़रत अब्बास अलमदार आहिनि। ऐं जॾहिं 28 रजब ते मदीने मां ही काफ़िलो हलियो आहे त उते हज़रत अब्बास अलमदार बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे छा शान और शौक़त सां सवार कयो आहे घोड़े ते। ऐं ही उहा हस्ती आहे, ही उहा ज़ात आहे जेको मां चवां त पंजतन पाक खां दूर न आहे। ही उन्हनि जो सालार बि आहे, वसी बि आहे, मददगार बि आहे। इमाम हुसैन जो मददगार त यानी अहले बैत जो मददगार। ऐं अॼु उन्हनि जे सभिनी जेके बि इमाम हुसैन जा चाहींदड़ आहिनि, उन्हनि सभिनी जो मददगार। त इन शहनशाह वफ़ा जे हवाले सां सैयदा रक्षंद सां भी मुझे साॻियो सवाल है, हज़रत अब्बास के हवाले से पूछना चाहती हूँ, इब्तदाई उनकी तरबियत के हवाले से। बिल्कुल। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तर हम्द व सना खुदाए बुज़ुर्ग बरतर के लिए और तमाम तर दरूद व सलाम मोहम्मद व आले मोहम्मद के लिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मदिन व आले मोहम्मद। सबसे पहले तो आपकी तारीफ़ करूँगी मैं कि आपने बहुत ही खूबसूरत अंदाज में मौला हज़रत अब्बास के लिए जो उनकी शान बयान की, वो लायक़े तहसीन है। दूसरा ये कि हज़रत अब्बास की शान में सबसे पहले तो मैं ये शेर कहूँगी कि हज़रत अब्बास जिनके जो है हुरूफ 4 हैं, और मोहसिन नकवी शहीद ने बहुत ही खूबसूरत हज़रत अब्बास के लिए शेर कहा है कि चुनली ख़याल ने जो अज़ल से अली की ऐन बे अलिफ सीन, चुनली ख़याल ने जो अज़ल से अली की ऐन बे बिज़्ज़त रसूल की असमत का ज़ेब व ज़ैन, अलहम्द के अलिफ का सरापा दिलों का चैन,
वन्नास की ये सीन, ये नुत्क़े दिले हुसैन, वाह, वाह, हर वाह। हुर्फ कायनात का अक्कास बन गया, हर हुर्फ कायनात का अक्कास बन गया, देखा जो गौर करके तो अब्बास बन गया। सुभान अल्लाह, हज़रत सुभान अब्बास मौलाए कायनात अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन की नमाज शब की दुआओं का समर है। अल्लाह। वाह, जनाब फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा ने वसीयत की थी जी जी, मौलाए कायनात को कि मेरे बाद आप शादी कीजिएगा। अल्लामा साहब ने वो जो अल्लामा जिक्र साहब किया, ने बताया जैसे कि, और इसी तरीके से फिर जनाब अकील के, जैसे कि अल्लामा साहब ने बताया कि अपने भाई को जनाब अकील से कहा कि मुझे बहादुर ख़ानदान चाहिए, तो कल्लाब ख़ानदान की आपकी वालिदा गिरामी थी, जो कि अरब में बहुत ज़्यादा मशहूर था बहादुर ख़ानदान, जी जी, कि आपके जो नाना थे उनको इमामुल इंसा कहा जाता था, यानी कि नेज़ों से लड़ने वाले। तो उस ख़ानदान का बच्चा बच्चा जो है वो तलवारबाजी, नेज़ेबाजी जो है वो जानता था, और उस ख़ानदान से जनाब उम्मुल बनीन का असल नाम फ़ातिमा कल्लाबिया है, कल्लाब ख़ानदान से थी। आपकी कुनियत उम्मुल बनीन है और आपका लक़ब इमामुल उम्मुल करामा है, यानी कि करामतों वाली माँ। बीबी फातिमा बिनते असद, जी, जी उम्मुल बनीन, जी जी, ठीक है, फ़ातिमा कल्लाबिया आपका नाम था, ठीक है। और जो है जब आपकी अक़्द हुआ है मौलाए कायनात से, तो आप ये देखें कि जनाब उम्मुल बनीन ने जब दहलीज़ फ़ातिमा पे कदम रखा है, तो एक दफ़ा दहलीज़ फ़ातिमा पे कदम रखने के बाद आप क्या कहती हैं कि मैं यहाँ पर कनीज़ बनकर आई हूँ, मैं आपकी ताज़ीम जगह से वाकिफ़ हैं। हाँ, मैं वाह, वाह, आपकी जगह लेने नहीं आई। और यही बात आपने मौलाए कायनात से भी की कि मेरा नाम तो फ़ातिमा है, लेकिन आप मुझे फ़ातिमा कहकर नहीं पुकारिएगा, ऐसा ना हो कि आपके बच्चों को अपनी माँ की याद आ जाए। तो ये मर्तबा था। और मौला अब्बास जब इस दुनिया में तशरीफ़ लेकर आए हैं, और जब मौलाए कायनात ने नन्हे से अब्बास को गोद में लिया है, तो उस वक्त मौलाए कायनात ने कहा था हाजा अब्बास, ये अब्बास है, और उनके बाजुओं का बोसा लिया था। जानते थे ना कि करबला के मैदान में जो बच्चा जिसको मैंने अपनी नुसरत के लिए मांगा है, नमाज शब की दुआओं में यही तो दुआ करते थे ना कि परवरदिगार आलम मुझे ऐसा बेटा अता कर जो करबला में मेरी नुसरत करे। वाह वाह वाह, आप जानते थे कि बाजू शहीद होंगे, बाजू कलम होंगे, तो आपने आपकी विलादत पर ही मौला अब्बास के बाजुओं का बोसा लिया। सुभान अल्लाह। करबला में रिप्रेजेंटेशन है किरदारन जी, जी हज़रत हजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा, उन्हनि जी रिप्रेजेंटेशन कई है इमाम हुसैन अलैहिस्सलाम। वरी हज़रत अली अलैहिस्सलाम जी रिप्रेजेंटेशन जेका है उहा हज़रत अब्बास अलमदार उते कई है, ऐं ईअं ई हज़रत क़ासिम हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जी रिप्रेजेंटेशन उते कई है। आसान लफ़्ज़नि में चाहियां थी त असांजे ॿारनि ताईं बि इहो ज़िक्र, इहे नाला पहुचनि ऐं उहे इन तारीख़ मां वाक़िफ़ थी सघनि। ब्रेक जो टाइम थियो है नाज़रीन, ब्रेक वठूं था, सफ़ा मुख़्तसिर ब्रेक है। उम्मीद कयां थी त केॾांहुं न वेंदा ऐं ॾिसंदा रहंदा दहती टीवी। अब्बास की वफ़ा से जिसे भी इनाद हो, अब्बास की वफ़ा से जिसे भी इनाद हो, उसको खिताब कूफ़ी और शामी दिया करो। जब भी मुकाबले में हो फ़ौजे यजीद की, अज दौर में बताएं ना, जब भी मुकाबले में हो फ़ौजे यजीद की, अब्बास के अलम को सलामी दिया करो। भलीकार चवंदासीं, वेलकम बैक चवंदासीं देशवासियुनि खे जेके बि हिन टाइम असां सां गॾु आहिनि, असां सां जुड़ी चुका आहिनि, तव्हां सभिनी खे भलीकार चवंदासीं। ऐं हीअ महफ़िल, ही मौज़ू, ही गुफ़्तगू मां सम्झां थी त ख़ुदा जी पारां हिकिड़ो असांजे मथां एहसान आहे त असां हीअ ज़िक्र कयूं था, छो त हीअ ज़िक्र एॾो पाक आहे, एॾो वसी ज़िक्र आहे। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह साईं फ़रमाए थो त उनजी तरबियत मूं ख़ुदा पाण कई आहे, तो उन जो ज़िक्र करणु, उन्हनि जे औलाद जो ज़िक्र करणु, हज़ूर पाक फ़रमाईंदा त हुसैन मिन्नी व ना मिनल हुसैन। सिर्फ़ु इहा हदीस, इन जो मफ़हूम मक़सदु असांखे सम्झ में अची वञे त यकीन करियो त अॼु जेके बि फ़िरका वारियत आहे इहा न थिए।
फ़िरक़नि जो को सवाल ई कोन्हे। मां सम्झां थी त करबला खां पोइ या त इंसान हुसैनी आहे या इंसान यज़ीदी आहे। उहो असांखे पाण चूज़ करिणो आहे, पाण असांखे सम्झणो आहे त हक़ छा आहे, बातिल छा आहे, सही छा आहे, ग़लति छा आहे। ऐं इहा तमीज़ तव्हांखे तॾहिं ईंदी जॾहिं अलाह साईं क़ुर शरीफ़ में फ़रमायो त अक़ुल वारनि लाइ इल्म शऊर रखंदड़ जेके अक़ुल वारा आहिनि, अलाह साईं उन्हनि खे मुख़ातिब थी चवे थो त अक़ुल वारनि लाइ क़ुर शरीफ़ में मूं निशानियूं रखियूं आहिनि। उन्हनि ते तहक़ीक़ करणु हर इंसान ते फ़र्ज़ु आहे। उहो इल्मु हासिलु करणु जंहिंजे लाइ नबी करीम बार बार फ़रमाईंदा रहिया त इल्मु हासिलु कयो, चाहे तव्हांखे चीन वञिणो पए, यानी त तहक़ीक़ कंदा रहो। तहक़ीक़ इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं हीउ ज़िक्र एॾो पाक ऐं वसी आहे, मां चाहियां थी त असां हीउ ज़िक्र अॻिते वधाईंदा हलूं। असांजे जेके मोज़िज़ महिमान हिन टाइम मौजूदु आहिनि उन्हनि में हिकिड़ो ख़ूबसूरत इज़ाफ़ो थियो आहे। शिराज़ अली मीराली असां सां गॾु आहिनि। शिराज़ तव्हांखे वेलकम चऊं था। थैंक यू तव्हां सां गॾु आहियो अॼु ॿीहर। ऐं ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजा नौजवान उन्हनि क़दमनि ते हलंदे हज़रत अब्बास जी पैरोकारी करे इमाम हुसैन जी सना कंदा आहिनि, उन्हनि खे यादि कंदा आहिनि त ख़ुशी महसूसु थींदी आहे। छो त हिकिड़ो उन्हनि जी क़ुर्बानी, उन्हनि जो अहसान ऐं हिकिड़ो असां ते जेको इंसान ते हक़ थिए थो अहले बैत जो ऐं उन्हनि जी क़ुर्बानीनि खां बाद उन्हनि जो जेको इंसान ते हक़ थिए थो त इहो इश्क़ जेको आहे मां सम्झां थी त असां सभिनी खे पंहिंजे ॿारनि खे तरबियत में उन्हनि जी ॿारनि जी शामिलु करणु घुरिजे। त सहरिश अयाज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि। मां चाहियां थी त असां उन्हनि खां मनक़बत ॿुधूं, पोइ गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बावफा या अब्बास, बावफा या अब्बास, सलाम गाजी सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। तेरे अलम का है हम पे साया, अलम पे साया है पंजतन का। तेरे अलम का है हम पे साया, अलम पे साया है पंजतन का। यही है चलता निज़ाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। बुलंद तेरा मकाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। अलम का जब से हुआ है साया, ज़मीन करबो बला पे मौला। अलम का जब से हुआ है साया, ज़मीन करबो बला पे मौला। तेरा ही चलता निज़ाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। तेरा ही चलता निज़ाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। हुसैन मौला से प्यार करना, हुसैन पर जान निसार करना। हुसैन मौला से प्यार करना, हुसैन पर जान निसार करना। यही है तेरा पयाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। यही है तेरा पयाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। जो तेरे बाजू कलम न होते, असीर अहले हरम न होते। जो तेरे बाजू कलम न होते, असीर अहले हरम न होते। न जाती ज़ैनब यूं शाम गाजी, वफा का तू है
امام غازی، نہ جاتی زینب یوں شام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، وفا کا تو ہے امام غازی۔ جزاک اللہ مولا یہ آوازوں سلامت رکھے۔ حضرت عباس علمدار जे हवाले सां प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं हज़रत अब्बास अलमदार जी जेका जाहो जलालत आहे उन्हनि जी तरबियत ऐं ॿियो उन्हनि जी पर्सनैलिटी, उनजी शख़्सियत जा डिफरेंट एस्पेक्ट्स आहिनि, पहलू आहिनि। उहो हज़रत अब्बास अलमदार जेको मासूम ॿारनि सां इंतिहाई शफ़क़त सां हले थो, उन्हनि सां मुहबत करे थो, ऐं उहो ई हज़रत अब्बास अलमदार जॾहिं लश्कर जे साम्हूं अचे थो इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां, जॾहिं हुर डिबेट करणु, डायलॉग करणु, जॾहिं हुर उते पहुतो, जॾहिं हुर पाणी बंदि कयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो, त उन वक़्तु जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रस्तो रोकियो हुर, त इमाम हुसैन उन्हनि खे जॾहिं चयो त हुर तुंहिंजी माउ तुंहिंजे ॾुख में रोए, त उन वक़्तु हुर अञा वराणियो ई न हो त हज़रत अब्बास अलमदार पंहिंजी तलवार मयान मां कढी अॻियां अची बीह रहिया, त मतां ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी वालदा जो नालो वठे ऐं हुर उते हथु ॿधी अर्ज़ु करे थो त या इमाम मुंहिंजी इहा इस्तक़ामत ई न आहे त मां तव्हांजी वालदा जो नालो वठी सघां, ऐं इन जी जॻह ते अगरि ॿियो केरु हुजे हा त आउं उनखे जवाबु ॾियां, पर आउं हिते जवाबु नथो ॾेई सघां, छो त हुर जे दिलि में बि उहा मोहबत हुई। पर हज़रत अब्बास अलमदार कीअं आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां, हुननि खे सम्झनि था, हुननि जी जेका कैफ़ियत आहे, हुननि जो जेको इशारो आहे उनखे सम्झनि था, ऐं हज़रत अब्बास जो जेको किरदारु आहे उहो ईअं आहे जीअं हज़रत मूसा सां हज़रत हारून हुआ, हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हज़रत मौला अली अलैहिस्सलाम आहिनि, ईअं ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां गॾु हज़रत अब्बास आहिनि। हज़रत अब्बास अलमदार के हवाले से मौलाना से सवाल करना चाहूँगी, उनकी अतात के हवाले से। जी, अतात के हवाले से हम देखें अगर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, तो अतात अपने से बुलंदतर मुकाम की जो फरमान दे उसको बजा लाने को कहते हैं। सादा अल्फाज में देखें आप, अपने बड़ों की आप अतात करते हैं, वालिदैन की, ऑफिस में जो है बॉस की अतात करते हैं, इसी में देखें अतात और बंदगी में क्या फ़र्क होगा। खुदावंद मुताल सूरह निसा में इरशाद फरमाता है बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम, खुदा की अतात करो ए ईमान वालो, रसूल की अतात करो और उलिल अम्र की। तो अतात जो है यहाँ पर खुदा की भी है, रसूल की भी है और उलिल अम्र की। तो अतात और बंदगी में क्या फ़र्क होगा। तो बंदगी जो है वो उस वक्त होगी जब उसका खालिक व मालिक और माबूद होने का साथ में अक़ीदा भी हो, फिर उसकी अतात की जाए तो वो बंदगी होगी, वरना महज अतात करना, उसके फ़रामीन बजा लाना, वो अतात कहलाएगा। तो हज़रत अब्बास के हवाले से अगर हम देखें तो अपने इमाम की आप अतात देखें, बग़ैर किसी सवाल किए जो इमाम ने कहा वो बजा लाए। इतने आप बहादुर थे, शुजा थे कि फ़ौज जो है आपसे, लश्कर आपसे डरता था। 2 मुहर्रम को जब काफ़िला आपका वारिद हुआ करबला में, नहर के किनारे आपने ख़ेमे लगाए, तो फ़ौज जे अशकिया आकर उन्होंने ख़ेमे हटवाने का हुक्म दे दिया। तो इमाम हुसैन के कहने पर हज़रत अब्बास ने वहाँ से ख़ेमे हटा लिए, वरना किसी की मजाल ना थी कि ख़ेमों को वो उठा सकता। तो ये हज़रत अब्बास की अतात है। वो हमेशा से हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम के साथ ऐसे थे जैसे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उनके आका हों। भाउ खे सॼी ज़िंदगी हज़रत अब्बास अलमदार कॾहिं बि भाउ चई सॾु न कयो, हमेशा आका करे कोठींदा हुआ या आका करे उन्हनि खे सॾींदा हुआ। त असां सां गॾु ज़ाकिरा मौजूद आहिनि, सैयदा रखशंदा। आपसे पूछूंगी हज़रत अब्बास अलमदार के जो फ़ज़ाइल हैं, उनके फ़ज़ाइल उनके मसाइब हैं, उनके मसाइब उनके फ़ज़ाइल हैं, क्योंकि तकलीफ़ का जो आलम है, सबसे बड़ी तकलीफ़ वो बेटा जिसे नुसरत के लिए मांगा जाए, करबला के लिए मांगा, इमाम हुसैन की नुसरत के लिए मांगा और उन्हें जंग की इजाज़त न दी गई। तो वहाँ पे उनका एक सब्र भी देखा सारी कायनात ने, और वो शहनशाह जो करबला में 9 मुहर्रम की रात भी अपनी तलवार से गुफ्तगू कर रहा है, वो शहनशाह, उसे सब्र करना पड़ा कि मुझे जंग नहीं करनी, इजाज़त न मिल सकी। उनके फ़ज़ाइल के हवाले से पूछना चाहती हूँ। देखिए, सबसे पहले तो जनाबे मौला अब्बास के सब्र का तज़किरा मैं अगर करूँगी तो आपने सब्र का अमली नमूना पेश किया है।
جو قرآن میں آیت ہے ان اللہ مع الصابرین، کہ اللہ تعالیٰ جو ہے وہ صبر کرنے والوں کے ساتھ ہے. تو آپ یہ دیکھیں کہ مولا عباس نے کہاں کہاں صبر نہیں کیا. اتنا شجاع، اتنے بہادر کہ اگر آپ تاریخوں کو کنگھالیں تو ہمیں مولا عباس جو اتنے شجاع، اتنے بہادر تھے، ہمیں صبر کرتے ہوئے نظر آئے. کہاں سے؟ کہ جب مولا کائنات کو سجدے میں ضربت ماری گئی، کہ آپ نے صبر کیا کہ بابا زخمی ہیں، بابا کے ضربت لگی ہوئی ہے اور قاتل مولا عباس کے سامنے کھڑا ہے اور آپ بدلہ نہیں لے پا رہے. آپ کیا کر رہے ہیں؟ آپ صبر کر رہے ہیں. اور وہاں پہ مولا کائنات مولا علی علیہ السلام بھی حضرت عباس سے کہہ رہے ہیں کہ قاتل کو شربت پلاؤ، قاتل کو شربت پلاؤ. یہ آپ دیکھیں کہ سخاوت کا اس اہل بیت کے گھرانے کا یہ معیار تھا کہ آپ نے جو ہے یہاں بھی صبر کیا. مولا کائنات کے سامنے قاتل کھڑا ہے، آپ کہہ رہے ہیں کہ اس کو جو ہے شربت پلاؤ، اور اس نے پھر وصیت بھی یہی کر رہے ہیں کہ اس نے ہمیں ایک ضرب ماری تھی، اگر تم بھی اس کو ایک ضرب مارنا، اگر اس کے بعد بھی یہ زندہ بچ جاتا ہے تو اس کو معاف کر دینا. تو یہ اہل بیت کی شان ہے. صبر کیا. پھر آپ یہ دیکھیں کہ مولا عباس نے کہاں صبر کیا کہ جب بھائی حسن کے جنازے پر تیر چلائے گئے، کہ امام حسن کا جنازہ دفن ہونے کے لیے نکلا تھا. یہ پہلا وہ غریب تھے جناب امام حسن علیہ السلام کہ جن کا جنازہ نکلا تھا. دیکھیں غریب سے غریب کا جنازہ بھی جب گھر سے نکلتا ہے نا تو وہ دفن ہوتا ہے، لیکن یہ امام حسن علیہ السلام کہ جن کا اتنا شجاع بھائی تھا، اتنا بہادر، اتنا دلیر بھائی تھا، اور ان کا جنازہ غربت میں واپس آیا. مولا عباس جلال میں آئے، تلوار کھینچی، جناب زینب سامنے آ گئی. عباس تلوار نہیں. اسی طریقے سے کربلا کے میدان میں لاشوں پہ لاشیں اٹھا کر لے کر آ رہے ہیں. جلال تھا آپ کے اندر ایک طریقے کی جسے کہنا چاہیے غیظ و غضب تھا، لیکن آپ کیا کر رہے تھے؟ آپ صبر کر رہے تھے. اور صبر کیوں کر رہے تھے؟ وہی پھر مولانا صاحب کی بات کہ اطاعت امام میں، کہ دنیا کو بتانا چاہتے تھے کہ یہ ہے اطاعت امام، کہ کس طریقے سے جو ہے ہمیں امام کی نصرت کرنی ہے، اور اس وقت ہمارا امام ہم سے کیا چاہ رہا ہے. کہ جب آپ نے جنگ کی اجازت مانگی ہے کہ آقا مولا مجھے جنگ کی اجازت دیجئے، تو آپ کو جنگ کی اجازت نہیں دے رہے تھے، اور جب آپ سفارش لے کر بی بی سکینہ کی آئے ہیں تو اس وقت بھی مولا حسین نے آپ کو کیا کہا کہ عباس جنگ نہیں کرنی. جیسے کہ آپ نے کہا کہ اگر جنگ کی اجازت مل جاتی تو اس وقت کا منظر ہی نقشہ ہی بدل جاتا. بالکل. تو آپ کو صرف پانی لانے کی اجازت دی، اور یہاں تک آپ صبر دیکھیے مولا عباس کا کہ آپ کو ایک ٹوٹی ہوئی تلوار دی، ٹوٹا ہوا نیزہ دیا کہ صرف پانی لانے کی اجازت ہے عباس، جنگ کرنے کی. تو حضرت عباس تو ہمیں اپنی زندگی کے شروع دن سے اور آخری دن تک صبر کا عملی نمونہ ہی نظر آئے. हिकिड़ो जहाद आहे जेको शहादत माणणु, ऐं ॿियो जहाद आहे सबर करणु. ऐं ॿ सबर, हिकिड़ो सबर इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहि सलाम जो तमामु वसी सब्र, जंहिं ते हज़रत अयूब खे बि नाज़ आहे, हर दुनिया जे अहले दिलि इंसान खे नाज़ आहे. ऐं हिकिड़ो सब्र हज़रत अब्बास अलमदार जो आहे, जंहिंखे नुसरत इमाम हुसैन अलैहि सलाम लाइ घुरियो वियो, पर उनखे इजाज़त न मिली त हू उते जंग विढ़े. छो थी जंग कोन हुई, हीउ जहाद हो. ऐं उन्हनि जो जेको सब्र आहे, हज़रत अब्बास जी शख़्सियत जे इन पहलू खे अक्सर माण्हू जेके आहिनि उन्हनि खे इन ते नाहिनि ॻाल्हाईंदा, उन्हनि जी शुजात ते ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जे फ़ज़ाइल ते ॻाल्हाईंदा आहिनि. पर मां हज़रत अब्बास जे सब्र खे बि सलाम कयां थी. त हू हिकिड़ा साबिर थी करे उन्हनि अतात कई आहे इमाम हुसैन अलैहि सलाम जी. इलाही मुश्किल आहे वक़्तु इमाम हुसैन अलैहि सलाम ते एॾो कड़ो तकलीफ़दार वक़्तु हुजे, ऐं हज़रत अब्बास जहिड़ो जेको वसी आहे, हज़रत अब्बास जहिड़ो जेको नासिर, उहो उते ख़ामोशी इख़्तियार करे, उते सब्र इख़्तियार करे. त उन्हनि खे सलाम करियूं था सब्र खे. ऐं शिराज़ असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि. मां चाहियां थी शिराज़ तव्हां असांखे को नुहो ॿुधायो, पोइ असीं हिन गुफ़्तगू खे, हिन महफ़िल खे अॻिते वधायूं. हेलो, दुरूद भेजिए मोहम्मद वाले अल्लाहुम्मा सल्ली अला. अल्लाह जे प्यारन करबल में, अल्लाह जो दीन बचायो अल्लाह जे प्यारन करबल में,
اللہ جو دین بچایو اللہ جے پیارن کربل میں اللہ جو دین بچایو جن کرب بلا جی سہرا کھے رت ساں گلزار بنایو اللہ جے پیارن کربل میں اللہ جو دین بچایو کو سر جمال کہا جے کے کربل میں پیاسا رہ جیویا کو سر جمال کہا جے کے کربل میں پیاسا رہ جیویا افسوس نبی جے بچڑن کھے ڈھک پانی لے ترسایو اللہ جے پیارن کربل میں اللہ جو دین بچایو رب جانے تن ساں محشر میں کیاں پاک نبی تھی تو راضی رب جانے تن ساں محشر میں کیاں پاک نبی تھی تو راضی ہم شکل پیمبر اکبر جو جن ناحق خون بہایو اللہ جے پیارن کربل میں اللہ جو دین بچایو عباس خدا جے دین متھاں عباس خدا جے دین متھاں بازو پہنجا قربان کیا عباس خدا جے دین متھاں بازو پہنجا قربان کیا اج گھر گھر تے علمن وارے غازی جے علم جو سایو اللہ جے پیارن کربل میں اللہ جو دین بچایو کربل جے پاک شہیدن سان کربل جے پاک شہیدن سان جواد خدا بھی راضیا کربل جے پاک شہیدن سان جواد خدا بھی راضیا جن پاک نبی جی محنت کھے کربل میں رنگ لگایو جن پاک نبی جی محنت کھے کربل میں رنگ لگایو اللہ جے پیارن کربل میں اللہ جو دین بچایو
جن کرے وہ بلا جی صحرا کھے رت سا گلزار بنا جو اللہم صلی اللہ حسن میر حسین کے رنو ٹن ٹولن حسن میر حسین کے رنو ٹن ٹولن گھر ماण्हूं جھنگ मिरुएं उभ में मलाइकन पखिन पाण पछाड़ियो त लॾिया होत वञनि अल्लाह शहज़ादनि सोभूं ॾेज त सच्चा थियनि। नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो है, वक़फ़े जो टाइम थियो है, सफ़ा नंढो वक़फ़ो है, वञिजो केॾांहुं ना ॾिसंदा रहिजो धरती टी। सर को रख के बोला वो महजबीन कदमों पे सर को रख के बोला वो महजबीन कब तक गुलाम सब्र करे या इमाम दीन मुझको सुना सुना के कहते हैं अहल कीन मुझको सुना सुना के कहते हैं अहल कीन अब फातिमा के लाल का यावर कोई नहीं। हज़रत अब्बास अलमदार जे हवाले सां ही प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं मोहसिन नक़वी जा जेके ही लफ़्ज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ शाइर पंहिंजी शाइरी में ऐं जेके ज़ाकिर आहिनि जेके ज़िक्र कनि था अहल बैत जो उहे पंहिंजे लफ़्ज़नि सां भेटाऊं पेश कंदा रहनि था इन्हनि हस्तियुनि खे ऐं हज़रत अब्बास अलमदार इहा जेके बैत हुआ इहे लफ़्ज़ आहिनि त इन में इजाज़त घुरनि था हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां त जेका फ़ौज आहे मुख़ालिफ़नि जी उहो जेको लश्कर आहे उन्हनि जो जाबिर फासिक फाजिर माण्हुनि जो काफ़िरनि जो उहो उन्हनि खे तंग करे थो सताए थो चाहिनि था त उहो जंग विढ़नि ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम तॾहिं बि इजाज़त नथा ॾियनि। हज़रत अब्बास अलमदार शायदि ई 32 वरनि में हज़रत अब्बास कुझु घुरियो हुजे ऐं इमाम हुसैन न ॾिनो हुजे पर हिन दफ़ा करबला में उहा इजाज़त नथा ॾियनि। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम छो त उन वक़्तु जॾहिं हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकाए नामदार इमाम अली मुर्तज़ा खे फ़रमायो त जॾहिं दुनिया ते हले त तूं दीन ते हलजांइ तूं सब्र इख़्तियार कजांइ त इहो उहो ई सब्र आहे जेको असांखे करबला जे पिड़ में नज़र आयो आहे ऐं उहो सब्र इख़्तियार कंदे इजाज़त त न मिली जंग जी पर हज़रत इमाम हुसैन आकाए नामदार इजाज़त इहा ॾिनी त हज़रत अब्बास तव्हां वञो ऐं भले ॿारनि खे पाणी पीआरियो त पाणी खणण जे लाइ हज़रत अब्बास अलमदार विया आहिनि। उन्हनि जी जाहो जलालत उन्हनि जी बहादुरी ऐं शुजात जे हवाले सां तव्हां खां सवाल कंदसि उनकी शुजात उनकी बहादुरी के हवाले से बयान करें। हज़रत अब्बास अलमदार जिनको फ़नून हर्ब सिखाया मौला हसन ने मौला कायनात ने और आपकी बहादुरी की क्या कहने आपकी शुजात की क्या कहने कि 13 साल का सिन था जब आपने सिफ़ीन में पहला हमला किया था। सिफ़ीन की जंग थी और जब मौला कायनात ने कहा कि मैं ये चाहता हूँ कि मेरा कोई बेटा मुखालिफ के लश्कर पर ऐसा हमला करे कि मुखालिफ को ये पता चल जाए कि अली छोटा हो या बड़ा अली होता है। और अली की बहादुरी अली की शुजात तो आप सब लोग जानते हैं अली की बहादुरी आप सब जानते हैं कि हर जंग में किस तरीके से जो है अली ने जंग की और किस तरह से फतूहात अली के नसीब में लिखी गई। तो हज़रत अब्बास चाहते थे कि वो कहें कि मैं जो हूँ पहला हमला करूँ। अब अपनी अंगुश्त पर उगे हुए नाखून के सहारे कायनात के निज़ाम चलाने वाला मौला कायनात पहचान गए कि इस वक्त अब्बास क्या चाह रहा है। मालिक अश्तर से कहते हैं मालिक अश्तर इसे जानते हो और मालिक अश्तर इस तरह से तारुफ कराते हैं कि हाँ मौला जब सोज़ो साज का शऊर इदराक का बागपन आगही का लुत्फ़ कलियों का रूप शगुफ़ों का बहरूप और आबशारों का तरन्नुम जनाब उम्मुल बनीन के दूध में और अली के खून में शामिल होते हैं तो तौहीद अपने नूरानी आंचल पर नूरानी कलम से एक नाम लिखती है जिसे अब्बास कहते हैं। बस कहा कि आज ये चाहता हूँ कि मुखालिफ के लश्कर पर पहला हमला अब्बास करें।
حسن آگے بڑھے, حسین آگے بڑھے, کہا کہ ہمیں اجازت دیجیے. کہا نہیں, میں اپنے بیٹوں سے بات کر رہا ہوں, مباہلہ کے بعد سے تم دونوں محمد مصطفیٰ کے بیٹے ہو. بس عباس کو خود علی نے علی بنایا. اور جب پہلا حملہ عباس نے مخالفین کے لشکر پر کیا ہے تو ایسا حملہ تھا کہ کم سے کم 4 اور زیادہ سے زیادہ 40 قطاریں بھاگتی ہوئی نظر آئی تھیں. اور ہر بھاگنے والا پیچھے بھاگنے والے سے کیا کہہ رہا تھا؟ بھاگ کے پیچھے علی ہے, بھاگ کے پیچھے علی ہے, بھاگ کے پیچھے علی ہے. اور جب جنگ تھمی ہے اور شام کا رات کا وقت ہوا ہے اور جب مولا کائنات نے تمام خیموں کا معائنہ کیا ہے تو ہر مخالفین کے تمام خیموں کا معائنہ کیا رات کی تاریکی میں, تو ہر خیمے سے آواز یہ آ رہی تھی, آج تو علی نے حملہ کر دیا تھا, آج تو علی نے حملہ کر دیا تھا, آج تو علی نے حملہ کر دیا تھا. تو ایک دفعہ مولا کائنات حضرت عباس کے خیمے میں گئے, حضرت عباس کی پیشانی کو چوما, گلے سے لگایا, اور گلے سے لگا کر کہتے ہیں, شوکت رضا شوکت کا بہت ہی خوبصورت شعر ہے, اے بنت مصطفیٰ کی دعا رہبر پسر, لہرائیں گے تیرے نام کے پرچم گلی گلی. واہ واہ. لہرائیں گے تیرے نام کے پرچم گلی گلی, شیر خدا کے شیر نظر نہ لگے تجھے, شیر خدا کے شیر نظر نہ لگے تجھے, تو نے تو دشمنوں سے کرا لی علی علی. واہ 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 واہ. مولا آپ کو سلامت رکھے. واہ 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 واہ. حضرت عباس علمدار सां मूंखे मां पंहिंजी ॻाल्हि कयां, हिकिड़ो आम इंसान हुजण जे तौर ते, त मूंखे बि हिकिड़ी इश्क अक़ीदत आहे ऐं मां हुननि जे मौज़ात मां वाक़िफ़ आहियां. हज़रत अब्बास अलमदार जा करबला में बाज़ू कलम कया विया आहिनि, हज़रत जाफ़र तैयार जा कया विया हुआ तारीख़ में, ऐं उन खां पोइ हज़रत अब्बास जा करबला में बाज़ू कलम कया विया आहिनि. पर उहो शहनशाह आहे, कलम शुदा बाज़ुनि सां बि सॼी दुनिया खे अॼु बि अता करे रहियो आहे. बीबी सकीना जो वास्तो ॾेई अॼु बि माण्हू जॾहिं दुआ घुरंदा आहिनि त उन्हनि जूं उहे दुआऊं उगामी वेंदियूं आहिनि, उन्हनि जे वसीले, उन्हनि जे सदके अल्लाह सां ई उहे दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे. त जॾहिं ज़िक्र कयां थी कॾहिं का अहिड़ो लफ़्ज़, अहिड़ी ॻाल्हि ज़ुबान मां निकिरी वञे त अजीब हिन वक़्तु, छो त कैफ़ियत आहे उहा हिकिड़ा लूं लूं कांडार जेती गूस बम्स अचनि था हज़रत अब्बास जो ज़िक्र जॾहिं थिए थो, छो त मां उन्हनि जे मौज़ात मां वाक़िफ़ आहियां. यकीननि जेके बि अहले ईमान इंसान आहिनि उन्हनि जे मौज़ात मां वाक़िफ़ आहियां. हीउ उहो शहज़ादो आहे, उहो इमाम आहे, इमाम वफ़ा आहे जंहिंखे हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबुल हवाइज हुजण जो ख़ुतबो ख़िताब अता कयो आहे. त चाहियां थी महक असां सां गॾु आहिनि, महक कफ़ील खां असां हिकिड़ो मनक़बत या नोहो ॿुधूं ऐं पोइ हिन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं. न पूछिए कि क्या हुसैन है, न पूछिए कि क्या हुसैन है, मेरा हुसैन है कि मेरा बादशाह हुसैन है, अली हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है. ये बात किस कदर हंसी, ये बात किस कदर हंसी जो कह गए मोइनुद्दीन के दीन की पनाह हुसैन है, मेरा हुसैन है कि दीन की पनाह हुसैन है, मेरा हुसैन है कि मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है. शहीद करबला का गम जिसे बिना गवार है, वो बदअमल है बदनसब उसी पे बेशुमार है. ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा खुदा, हाँ न कोई दूसरा हुसैन है, मेरा हुसैन है, न कोई दूसरा हुसैन है, अली हुसैन है कि मेरा बादशाह हुसैन है, मेरा
میرا بادشاہ حسین ہے. کرے جو کوئی ہمسری کسی کی کیا مجال ہے. کرے جو کوئی ہمسری کسی کی کیا مجال ہے. حسین ہر لحاظ سے جہاں میں بے مثال ہے. ارے او دشمن ازا، ارے او دشمن ازا، تو مر ذرا لحد میں جا. ہاں پتہ چلے گا کیا حسین ہے، پتہ چلے گا کیا حسین ہے. میرا حسین ہے کہ میرا بادشاہ حسین ہے. علی حسین ہے، مولا حسین ہے کہ میرا بادشاہ حسین ہے. میرا بادشاہ حسین ہے کہ دین کی پناہ حسین ہے. میرا حسین ہے، علی حسین ہے کہ میرا بادشاہ حسین ہے. جزاک اللہ جزاک اللہ. تمام پیارو ذکر حضرت عباس علمدار کے حوالے سے ٹرانسمیشن تہاں ॾिसी रहिया आहियो. ऐं हीअ सभु आवाज़ूं, हीअ सभु लफ़्ज़, छो त मौला काइनात अलैहिस्सलाम फरमायो आहे त लफ़्ज़ दुनिया जी ताक़तवर तरीन शइ आहिनि. त इहे लफ़्ज़ जेके तव्हां ॿुधी रहिया आहियो यकीनन इहे ख़ुदा जी पारां इहो इंसान खे ॾात मिलियल हूंदी आहे. तॾहिं ई तव्हां उहे सभु शयूं जेके उहो करे सघंदा आहियो पंहिंजी ज़िंदगी में. हर इंसान जा पंहिंजा प्रोफेशन आहिनि, पंहिंजा कम आहिनि. पोइ बि अगरि तव्हां इहो ज़िक्र खणी हलो था अॻिते त यानी तव्हां ते ख़ासि बाज है उन रब करीम जी. तो अलामा साहब असां सां गॾु आहिनि. मौलाना साहब आपसे पूछूंगी हज़रत अब्बास की शुजात के हवाले से, जैसे अभी रक्षंदा साहिबा ने फरमाया, उनके सब्र के हवाले से हमने गुफ्तगू की. करबला में उनका किरदार और उसके हवाले से पूछना चाहूँगी. अतात के हवाले से आपने बताया करबला में उनका क्या किरदार है बच्चों के साथ, बिलखुसूस बीबी सकीना के साथ. शुजात के हवाले से पहले ज़िक्र करता चलूँ कि जी फ़ौज पर उमर साद की फ़ौज पर हज़रत अब्बास की मौजूदगी से ख़ुद लर्ज़ा तारी था. इसी वजह से जब शिम्र कूफे से चला था तो उनके मद्देनज़र ये था कि किसी तरह हज़रत अब्बास को इमाम हुसैन से जुदा कर दें. जैसे ही ये करबला पहुँचे हैं तो सबसे पहले हज़रत अब्बास के पास आए कि इनकी वालदा जो है हज़रत अब्बास की उम्मुल बनीन, उनके बनी किलाब और शिम्र का क़बीला एक ही था, बनी किलाब. इसलिए उसने कहा कि मैं तुम्हें अमान देना चाहता हूँ. लेकिन हज़रत अब्बास ने उसकी अमान को रद्द कर दिया, हत्ता जवाब भी ना दिया. फिर इमाम हुसैन ने कहा कि जवाब दो, तो फिर आपने उसको जवाब दिया और उसको रद्द कर दिया. तो शुजात इतनी थी कि फ़ौज ये चाहती थी कि किसी तरह से शुरू से ही मौला अब्बास को इमाम हुसैन से अलग कर दिया जाए. और सवाल और क्या उनको था? जंग की इजाज़त जब नहीं मिली, वो शेर हज़रत अली अलैहिस्सलाम का वो फ़र्जंद जो तलवार से गुफ्तगू कर रहा है, उस बिखरे हुए शेर को इजाज़त न मिलना, इसको कैसे आप देखते हैं, इसको कैसे बयान करेंगे? भाई इस मौके पर वो वाक़या याद आ गया जब ज़ुहैर खैन हज़रत अब्बास को जोश दिला रहे थे कि आप जो है आपकी विलादत जो है इसलिए हुई थी और आपको करबला के लिए मांगा था और मुख्तस किया था. तो हज़रत अब्बास ने एक बार अंगड़ाई ली थी तो घोड़ों के तस्मे जो हैं वो टूट गए थे. तो यानी इस तरह वो आमादा थे कि जंग के लिए. लेकिन अतात आपकी इतनी थी कि मौला हुसैन ने जंग के लिए नहीं कहा, तो अतात की सिर्फ नेज़े से पानी की सबील के लिए गए. जंग के लिए तलवार नहीं उठाई आपने. सलाम पेश कयूं था हज़रत अब्बास अलमदार के. लतीफ़ साईं फरमायो त कामिल करबला में आया जुंग जवान. यकीनन इहो बैत जेको आहे उहो हज़रत अब्बास अलमदार जे हवाले सां आहे. कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्ज़ी थरथलिया आसमान. छो त उन्हनि जी जेका शख़्सियत आहे उन में जेको जाहो जलालत आहे, जेका हिकिड़ी शुजात आहे, उन जे हवाले सां लतीफ़ साईं फरमाइनि था धरती धुबी लर्ज़ी थरथलिया आसमान, करा हुई कान हो नज़ारो नींह जो. जी नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो है, ब्रेक वठूं था, उन खां पोइ हिन गुफ़्तगू खे
जवाद असां सां गॾु मौजूदु आहिनि। जवाद खां नोहो ॿुधूं, पोइ ब्रेक जे पासे वञूं था। जवाद असां सां नोहो हज़रत अब्बास अलमदार जे हवाले सां शेयर कयो। کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، خونی مقتل میرے داؤں کے نگہدار کا غم، کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، زندہ جب تک وہ رہا دیکھا نہ دکھ ہونے کوئی، نہ کبھی اپنی رضا کی ہمیں فکر ہوئی، اب تو بے پردہ حرم دیکھیں گے بازار کا غم، کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، لاش اکبر کو اٹھایا دفن اصغر کو کیا، ٹکڑے قاسم کے چنے پھر بھی صبر کرتا رہا، مار سید کو گیا فوج کے سالار کا غم، کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، رو کے فضا نے کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، لاش اکبر کو اٹھایا دفن اصغر کو کیا، ٹکڑے قاسم کے چنے پھر بھی صبر کرتا رہا، مار سید کو گیا فوج کے سالار کا غم، کھا گیا ثانی زہرا کو علمدار کا غم، بل محمد وال محمد صلی اللہ علیہ وسلم۔ جزاک اللہ۔ ثانیہ زہرا بی بی زینب سلام اللہ علیہ جن پوری کربلا جا جے جوان ہیں انہوں نے تربیت کئی ہے، انہوں نے پروان چڑھائے ہوئے، حضرت عباس ہوجن، حضرت علی اکبر ہوجن، شہزادو قاسم ہوجے یا حضرت اون محمد ہوجن، انہوں سبنی بچڑن جی تربیت کندڑ بی بی کے لکھیں سلام۔ بریک جو ٹائم تھیو ہے ناظرین، صفا ننڈو وقفو ہے، ونجو کیڈا نہ ॾिसंदा रहिजो धरती TV۔ ہے سلونی پھر ایک دفعہ مولا کائنات فرماयो تو سلونی پانجے وقت جڏहिं हिन दुनिया मां पर्दो करे रहिया हुआ हज़रत अली अलैहि सलाम फरमायो सलूनी मूंखां पुछो दुनिया आसमान जा राज पुछो। तो उन ते शाइर चए थो मौला कहें सलूनी फिर एक दफ़ा, मौला कहें सलूनी फिर एक दफ़ा, मुझको ये पूछना है कि अब्बास कौन है। हज़रत अब्बास अलमदार जंहिंजा फ़ज़ाइल शायदि मौला काइनात खां वधीक केर बि बयानु न करे सघे। असां अदना इंसान आहियूं, असां उहे बयानु करे ई नथा सघूं जेके हुननि जो मर्तबो आहे, जेका हिननि जी शान आहे।
असां सिर्फ़ु कोशिशि करे सघूं था। त उनज़िला असां सां गॾु आहिनि, उनज़िला खां नोहो ॿुधूं था, पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था। जी बिस्मिल्लाह। दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। मैं हैदर कर्रार के साए में पला हूँ, मैं फातिमा ज़हरा की दुआओं का सिला हूँ। अब्बास मेरा नाम, अलमदार वफा हूँ, ये नाम नसब है मेरी किस्मत का सितारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास का नारा है, अलमदार का नारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। ये हुक्म है आका का न तलवार उठाना, वरना मेरी ज़रबों से लरज़ता ये ज़माना। ये फौज जफ़ाकार, ये ज़ालिम का ठिकाना, एक नेज़ से नक्शा ही बदल जाएगा सारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। आका की दुआओं का करम साथ है मेरे, देखो बनी हाशिम का हशम साथ है मेरे। रुतबा है अलमदार, अलम साथ है मेरे। लहरा के बहीरा भी ये करता है इशारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा। लो छीन लो ये हम है, ये कब्ज़ा है हमारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। जज़ाकल्ला, जज़ाकल्ला। असां सां गॾु महानूर बि मौजूदु आहिनि। महानूर खे बि अर्ज़ु कंदसि त असां सां नोहो शेयर कनि, त पोइ गुफ़्तगू खे ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। इस तरह रंगो शबाब रेत पर आया ना होगा, इस तरह रंगो शबाब रेत पर। गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर। जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका। जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका। कतरे आब के बगैर इतने गुलाब रेत पर। गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर। आले नबी का काम था, आले नबी
सका अदीब, ऐसी किताब रेत पर गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर, आया ना होगा इस तरह रंगो शबाब रेत पर। माशाल्लाह, जज़ाकल्लाह। साइण बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो किरदार, बीबी फ़ातिमतुज़ ज़ोहरा जो किरदार, छो त बीबी साइण जो ही सॼो घर बीबी फ़ातिमतुज़ ज़ोहरा जो आहे ऐं बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उन्हनि जी आख़िरी उम्मीद हज़रत अब्बास आहे, बीबी सकीना जी आख़िरी उम्मीद हज़रत अब्बास आहे, करबला जा जेके ॿार आहिनि उन्हनि सभिनी जी आख़िरी उम्मीद हज़रत अब्बास अलमदार आहे। उहो हज़रत अब्बास अलमदार जंहिंखे अलम मौला काइनात खां पोइ मौला अली अलैहिस्सलाम खां पोइ उहो अलम अता थियो। पहिरीं हज़रत जाफ़र वठो, पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम खे उहो अता थियो ख़ैबर में, ऐं उहो ई अलम अॼु तव्हां घर घर ते उहो अलम ॾिसंदा हूंदव, हज़रत अब्बास अलमदार जो इहो अलम, इस्लाम जो इहो अलम। उन शुजा, उन सख़ी, उन करीम हज़रत अब्बास अलमदार जी जेको वक़्त शहादत आहे, इलाही ईज़ाह वारो वक़्तु आहे, इलाही तकलीफ़ वारो वक़्तु आहे, छो त हिते उम्मीदूं टुटनि थियूं। हिकिड़ी उम्मीद न आहे, सॼे लश्कर खे उम्मीदूं आहिनि, पाक साइण बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे उम्मीदूं आहिनि, उहे सभु ॿारनि जूं उम्मीदूं टुटनि थियूं। ज़ाकिरा असां सां गॾु मौजूदु आहिनि, उनकी शहादत और फिर उनका ये कहना हज़रत इमाम हुसैन से कि मुझे खेमों में न ले जाना, इसको कैसे बयान करेंगी? हज़रत अब्बास की शहादत एक दर्दनाक शहादत है। हज़रत अब्बास, जैसे कि मुस्तकिल और मुसलसल तज़किरा हो रहा है कि आपको जंग की इजाज़त नहीं दी गई थी, आपको सिर्फ पानी लाने की इजाज़त दी गई थी। दामन वक्त में गुंजाइश नहीं, मुख्तसरन जो है जनाबे हज़रत अब्बास की शहादत बयान करूँगी कि आप मशकीज़ा लेकर मैदान में गए हैं और तराई की तरफ आपने जाना शुरू किया। आप तराई पर पहुँचे हैं, आप दरिया पर पहुँचे हैं। आपने हज़रत अब्बास ने मशकीज़ा भरने के लिए जो ही पानी में हाथ डाला, दरिया में हाथ डाला है, तो आपके दोनों हाथ तर हो गए थे। और उस वक्त हज़रत अब्बास ने एक दुआ मांगी थी, और बहुत ही अजब दुआ थी कि उस वक्त हज़रत अब्बास ने, जब ठंडी हवा चली और आपके हाथ तर हुए, तो हज़रत अब्बास ने आसमान की तरफ रुख किया था और रुख करके ये दुआ मांगी थी कि परवरदिगार ना रहें ये हाथ, कि हमारी शहज़ादी के लब सूखे हुए हैं और हमारे दोनों हाथ तर हो गए। और आप ये देखें कि हज़रत अब्बास की ये दुआ भी कबूल हुई कि जब आप मशकीज़ा भरकर वापस आ रहे थे और ख़याम की तरफ जाना चाह रहे थे, जनाब सकीना की आस है ना हज़रत अब्बास, कि जब जनाब सकीना भी देख रही हैं कि अलम जो है वो तराई की तरफ उतरा है और अब वो खैमे की तरफ आ रहा है, तो शहज़ादी सकीना ने जल्दी जल्दी बच्चों को के हाथ में छोटे छोटे से कूजे दिए और कहा कि बच्चों लाइन बना के खड़े हो जाओ, मेरा चचा अब्बास पानी लेकर आ रहा है, देखो मेरे चचा अब्बास को तंग ना करना। और इस तरह से दुआ पूरी हुई कि आप तराई की तरफ आ रहे थे, पहले एक बाजू कलम हुआ, आपने मशकीज़ा दूसरे हाथ में ले लिया, यानी कि हज़रत अब्बास की जान हज़रत अब्बास के सीने में नहीं थी, उस मशकीज़ा में थी। दूसरा बाजू कलम हुआ, आपने उस मशकीज़ा को मुँह में ले लिया। और उस वक्त अब्बास की आस टूट गई जब एक तीर आकर मशकीज़ा पे लगा और तमाम का तमाम पानी बह गया। बस मौला अब्बास की आस टूटी, हर तरफ से तीर आना शुरू हुए, गुर्ज आना शुरू हुए। किसी शकी ने एक गुर्ज मारा हज़रत अब्बास के सर पर और एक तीर आकर मौला अब्बास की आँख में लगा। और जब ज़ीन से ज़मीन पर आए हैं हज़रत अब्बास, तो मुझे आप इंसाफ से बताइए कि जब इंसान गिर रहा होता है, जब ज़ीन से ज़मीन पर आता है, तो वो बाजुओं के सहारे से गिरता है। ज़रा तसव्वुर कीजिए, तसव्वुर में लाइए कि ये हज़रत अब्बास किस तरीके से ज़ीन से ज़मीन पर आए होंगे कि आपके बाजू कलम हो चुके थे। आपने आका को, मौला को बुलाया, इमाम हुसैन हज़रत अब्बास के पास पहुँचे हैं,
ठोकर खा के किसी चीज़ से गिरे, अब जो उठे तो खाली हाथ नहीं थे। मौला हुसैन आपके हाथ में हज़रत अब्बास का बाजू था, आपने बाजू को सीने से लगाया, फिर आगे चले, दूसरा बाजू उठाया, बाजू को सीने से लगाया और ये कहते हुए मौला हुसैन चले हैं कि अब्बास तुम्हारे बाद हमारी कमर टूट गई। हज़रत अब्बास के पास आए हैं। हज़रत अब्बास कहते हैं आका मौला सिर्फ एक काम है, मैं आपकी ज़ियारत से इस वक्त महरूम हो रहा हूँ, मेरी आँख में जो तीर है इसको निकाल दें। इमाम हुसैन ने तीर निकाला तो उस वक्त हज़रत अब्बास, आप ये देखें, वफ़ा का इमाम है ना, वफ़ा का पैकर है ना, उम्मुल बनीन की तरबियत है ना। एक दफ़ा कहते हैं कि मेरी माँ को ये ज़रूर बताइएगा कि मैं ज़ियारत से महरूम हो रहा था, मेरे दोनों बाजू कलम हो गए थे, इसीलिए मैंने आका मेरे मौला आपको ये कहा कि तीर मेरी आँख से निकाल दीजिए। मौला ने तीर निकाला। हज़रत अब्बास ने एक वसीयत की कि आका मौला मेरे जनाजे को, मेरे लाशी को खैमे में ना लेके जाइएगा, मैं सकीना से बहुत शर्मिंदा हूँ। और आप देखें कि जब खाली अलम को लेकर खैमे तक पहुँचे हैं और जब नन्ही सकीना ने ये देखा कि आया है अलम और अलमदार ना आया, तो नन्ही सकीना के हाथ से कूजा गिर गया। एक दफ़ा कहती है भैया अली अकबर नहीं चाहिए, बानी मेरे चचा अब्बास को बुला दीजिए। और जब ये खाली अलम खैमे में पहुंचा है, वह अब्बासा की सदाएं बुलंद हुई हैं, तो उस वक्त जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ने तमाम बीवियों को जमा किया और जमा करके कहा कि मैं तुमसे माफ़ी मांगती हूँ कि मेरे पर्दे का मुहाफ़िज़ मेरा भाई, मेरी शुजा भाई अब इस दुनिया में नहीं रहा, मैं तुम्हारे पर्दों की मुहाफ़िज़ की ज़िम्मेदारी नहीं लेती। शहादत मौला अब्बास। इरफान असां सां गॾु आहिनि। इरफान चाहियां थी त तव्हां नोहो हज़रत अब्बास अलमदार जे हवाले सां पढ़ो। ही करबला जी सरज़मीन जो मसाहिबी मिक्स मौजू आहे। मौला तहां सभिनि जी ड्यूटी, असां सभिनि जी ड्यूटी क़बूल फरमाए। ख़ासि माशाल्लाह ख़ूबसूरत अंदाज़ बयां तहां जो माशाल्लाह। मौला तहां सभिनि खे सलामत रखे। ऐं एंडी शर्मा साहिब पूरी टीम ज़बरदस्त माना हिकु ख़ुलूस भरियो प्रोग्राम नौकरी, इन नौकरी खे जेको हाल आहे असां जो आहूं कीअं है हुसैन है हुसैन बह रहा है खून का दरिया लाशाए शबीर से बह रहा है खून का दरिया लाशाए शबीर से। पानी पानी की सदा, पानी पानी की सदा आती है ज़ख्म तीर से बह रहा है खून का दरिया लाशाए शबीर से। है हुसैन है हुसैन। करबला के दश्त में था जुर्म पानी मांगना, करबला के दश्त में था जुर्म पानी मांगना। हो गए खामोश असग़र, हो गए खामोश असग़र हुरमला के तीर से बह रहा है खून का दरिया लाशाए शबीर से। है हुसैन है हुसैन।
جس کو وہ سے دے کے ملتا تھا محمد کو سکون، جس کو وہ سے دے کے ملتا تھا محمد کو سکون، وہ گلو کاٹا گیا ہے، وہ گلو کاٹا گیا ہے، آج کند شمشیر سے بہہ رہا ہے خون کا دریا، لاشائے شبیر سے ہے حسین، ہے حسین۔ شام میں جاؤ گی ننگے سر میرے مرنے کے بعد، شام میں جاؤ گی ننگے سر میرے مرنے کے بعد، جن کو ڈھانپا تھا نبی نے، جن کو ڈھانپا تھا نبی نے، چادر تطہیر سے بہہ رہا ہے خون کا دریا، لاشائے شبیر سے۔ اللہم ان پروگرام جو اختتام اساں شیراز جی آواز سے کرنا سی، چاہاں تھی تکڑو دعائیا کلام جو ہے وہ شیراز اساں کے بدائن، پر تھوڑو اساں وقت ہے تو میں چاہاں تھی تکڑو یا سوال علامہ کھاں بھی میں کرے وٹھاں آپ سے۔ حضرت عباس علمدار کی شہادت کے حوالے سے پوچھوں گی، کیا منظر ہے وہ شہادت کا، اس کو آپ کیسے بیان کریں گے؟ بسم اللہ الرحمن الرحیم۔ اس سے پہلے بھی بیان کر چکا ہوں، آخر میں بھی اسی بات پر زور دوں گا کہ آپ کی اطاعت محض جو امام کے لیے تھی، آپ مقام دیکھیں، ان کا کمانڈر اینڈ چیف ہیں۔ آج کے کمانڈر اینڈ چیف سے کوئی بولے کہ خواتین اور بچوں کے لیے پانی لاؤ، پانی پلاؤ، تو وہ ہنسے گا، اس طرح کا کوئی کام کرنے کو تیار نہیں ہوا۔ لیکن آپ کی اطاعت دیکھیں کہ امام نے فرمایا کہ پانی کی سبیل کرو، تو سقا مشہور ہیں، آپ کو ایک کام سقا پانی پلانا جو ہے آپ کو امام نے دیا تھا، اور ایک بار پانی لے کر بھی آئے تھے آپ۔ اسی طرح جب آخر میں آپ نے دیکھا کہ کوئی نہیں رہ گیا، تمام امام کے اصحاب و انصار اور بنی ہاشم شہید ہو گئے، تو امام کے پاس آئے، ایک بار حاضر ہوئے خدمت کی، مولا کہ اب مجھے اجازت دیجیے۔ تو امام نے فرمایا عباس تم تو میرے لشکر کے علم بردار ہو۔ تو امام حضرت عباس نے دائیں دیکھا بائیں دیکھا، فرمایا مولا وہ لشکر ہی کہاں جس کا میں علم بردار تھا۔ پھر اتنے میں دیکھا کہ سکینہ آ رہی ہیں، تو امام نے فرمایا کہ اچھا اگر جانا ہی چاہتے ہو تو پانی کی سبیل کر دو۔ پھر حضرت عباس ایک نیزے کے ساتھ مشق لے کر نہر کی جانب چلے، اتنا سخت پہرا تھا، اس کے باوجود ایک ہی حملے میں دشمن کو ہٹا کر نہر تک پہنچ گئے۔ پانی ہاتھوں میں لیا، لیکن امام کی پیاس یاد آ گئی اور وفا کا ثبوت دیا اور پانی واپس پھینک دیا، اور مشق بھر کے واپس لوٹ رہے تھے کہ آپ کو تیر لگ رہے تھے، کچھ تیر روک رہے تھے آپ، کچھ آپ کے بدن پہ لگے مختلف، یہاں تک کہ مشق سکینہ جو ہے وہ چھد گئی، یہاں آپ کی آس جو ہے ٹوٹ گئی۔ اس کے بعد آپ نے گھوڑے کا رخ خیام سے موڑ لیا، اتنے میں ایک تیر آپ کی آنکھ پر لگا، آپ کو نظر نہیں آ رہا تھا، خون جاری ہو گیا تھا آنکھوں سے۔ پھر کسی شقی نے آپ کے سر پر گرز مارا، جس سے آپ گھوڑے پر رہ نہ سکے اور زمین پر آ گئے۔ پھر آواز دی مولا عباس مدد کو آئیے۔ مولا جیسے ہی پہنچے تو پھر مولا سے ایک ہی درخواست کی کہ میرے لاشے کو خیموں میں نہ لے جائیے گا، کیونکہ میں سکینہ سے وعدہ کر کے آیا تھا۔ لعنت اللہ علی القوم الظالمین وسیعلم الذین ظلموا ای منقلب ینقلبون۔
हज़रत अब्बास अलमदार जे हवाले सां अॼु असांजो प्रोग्राम हो ऐं ही उहा शख़्सियत जिन जो करबला में न सिर्फ़ु करबला बल्कि रहंदड़ दुनिया ताईं उन्हनि जो जेको हिकिड़ो शुजात आहे उहा हमेशह रहंदी ऐं उन्हनि जो जेको अता करण वारी जेका सिफ़त आहे उन्हनि जी रब करीम जी पारां अता कयल आहे त उहा सिफ़त हमेशह रहंदी। ऐं हज़रत अब्बास अलमदार जे रोज़े ते अॼु बि जॾहिं माण्हू वञनि था उते त यकीन कयो मां बि वई आहियां ऐं उहे सभु ज़ाइरीन जेके वञी चुका आहिनि उते उहा गवाही ॾींदा त उहा जेका हिकिड़ी जाहो जलालत अॼु बि मौजूदु आहे उहो पाणी नहर फुरात जो पाणी अॼु बि हज़रत अब्बास जी जेका क़ब्र अक़दस आहे क़ब्र मुक़दस आहे उन जो तवाफ़ करे रहियो आहे ऐं छा उन्हनि जी शान आहे हज़रत अब्बास अलमदार जी ऐं उते जेके ज़ाइर अॼु बि वञनि था उन्हनि जूं सभु हाजतूं बि पूरियूं करे थो उहे मञताऊं बि पूरियूं करे थो। अल्लाह जेके उन्हनि जा बुरगज़ीदा बंदा आहिनि उन्हनि जे वसीले इंसाननि जूं दुआऊं बेशक क़बूल बि करे थो ऐं मौला काइनात मौला अली सलाम फरमायो त दुआउनि सां तव्हांजो नसीब तव्हांजो क़िस्मत जेका आहे उहा बि बदिलजी सघे थी। त ही उहो दुआउनि जो दर आहे बाबुल हवाइज जंहिंखे सॾियो वञे थो उन्हनि खे असां सलाम पेश कयूं था असांजी तरफ़ां ऐं रहंदड़ दुनिया ताईं काइनात उन्हनि खे सॼी सलाम कंदी रहंदी उन्हनि जी शुजात खे उन्हनि जी बहादुरी खे बिलख़ुसूस हज़रत अब्बास अलमदार जी वफ़ा खे। तो इतने मुझे मुझी सजी सथ सजी टीम के असांखे इजाज़त दियो। थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में आए तव्हां सभिनी जा थोरा हितां आहियूं तव्हां सां शामिल थियो प्रोग्राम में। नाज़रीन मुझे मुझी सजी सथ सजी टीम के इजाज़त दियो। इख्तिताम शिराज असां तव्हांजी दुआ ते कंदासीं ऐं ख़ुशि हुजो सलामत हुजो अल्लाह भाई। सुन सदा बाबे हवाइज मौला 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 तेरे दर पे है दुआ शाह वफा तेरे दर पे है दुआ शाह वफा वास्ता वाली सकीना का तुझे वास्ता वाली सकीना का तुझे हमको करबल की कर दो ज़ियारत अता तेरे दर पे है दुआ शाह वफा तेरे दर पे है दुआ शाह वफा तू सखी इब्ने सखी है तू है ज़हरा की दुआ तू सखी इब्ने सखी है तू है ज़हरा की दुआ वास्ता चादर ज़ैनब का तुझे वास्ता चादर ज़ैनब का तुझे हमको शबीर का ज़वार बना तेरे दर पे है दुआ शाह वफा दर पे वो जगह देखें जहाँ तीर लगा असगर को वो जगह देखें जहाँ तीर लगा असगर को उसकी नन्ही सी लहद पर जाकर उसकी नन्ही सी लहद पर जाकर हम करें मात में बेशीर बपा तेरे दर पे है दुआ शाह वफा वास्ता वाली सकीना का तुझे हमको करबल की कर दो ज़ियारत अता ए
علمدار دکھا ہم کو مقام اکبر، اے علمدار دکھا ہم کو مقام اکبر، اس جگہ جا کے بہائیں آنسو، اس جگہ جا کے بہائیں آنسو، دولہا قاسم جہاں پامال ہوا، تیرے در پہ ہے دعا شاہ وفا، بولا جواد ہمیں کر دے عطا راز سفر، بولا جواد ہمیں کر دے عطا راز سفر، سانس ٹوٹے میرے روزے پہ، واسطہ چادر زینب کا تجھے، ہم کو کربل کی کر دو زیارت عطا، تیرے در پہ ہے دعا شاہ وفا، تیرے در پہ ہے دعا شاہ وفا، واسطہ بالی سکینہ کا تجھے، واسطہ بالی سکینہ کا تجھے، ہم کو کربل کی کر دو زیارت عطا، تیرے در پہ ہے دعا شاہ وفا، تیرے در پہ ہے دعا شاہ وفا، اللہم صلی اللہ علیہ رہے ہیں